अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवा है मोहम्मद पमर शामिल करूँ था इन वक्त जो खबरों। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला सिजावल जे सदर MPA रईस मोहम्मद अली खान मुल्कानी पारां मलकानी हाउस सच जहान खान ऐं जाती में 27 फरवरी ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अगवाणी में ईंदड़ लॉन्ग मार्च शानदार इस्तक़बाल ऐं भरपूर अवामी शिरकत के यकीनी बणाइण लाइ गॾिजाणियूं कोठायूं वयूं। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर सुल्तान फारूकी जी ख़बर मूजिब उन मौक़े ते MPA मोहम्मद अली खान मुल्कानी खिताब कंदे चयो त न्यासी सरकार अवाम जे बदन तां खलब लाइ वरिती आहे, पर बिलावल भुट्टो जी क़यादत में खेस PM हाउस खां ॿाहिरि छुटो कंदासीं। इंशाअल्लाह PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे लॉन्ग मार्च में जाती शाबंदर तालके मां हज़ारे माण्हू शिरकत कंदा। हुन चयो त तारीख़ी मार्च में सिजावल ज़िले मां पिण हज़ारे वर्कर ऐं रहवासी शरीक थींदा। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।